सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी असा जो खाधो असांजी सेहत या शरीर या जिस्म जे लाइ उहो दवा आहे, इलाज आहे। असांजे शरीर जी खुराक असांजो खाधो आहे। जेकॾहिं जिस्म खे खुराक खाधो सही मिलंदो त उहो हलंदो, न हलंदो त कमज़ोर थी वेंदो। साॻे नमूने सॼी दिमाग़ जी खुराक मौन आहे। असांजे दिमाग़ जो खाधो ख़ामोशी आहे। जीअं असां सिहत खे सही रखणु चाहियूं था त सही खाधो हुजे। ऐं खाधो असांजो जेको बि आहे असां उनखे खाइण न सम्झो। असांखे जेको चयो वेंदो आहे न भई खाधे खे प्रसाद करे खायो, मालिक जी रहमत करे खायो। इन करे जॾहिं खाधो खाईंदा आहियूं त जीअं खाधो लॻे, अगर असां मालिक खे अरदास करे चङे नमूने त मालिक रहमत या आसीस जो प्रसाद मुगो कयां थो, थोड़ा लफ़्ज़नि में तो मालिक खे यादि करे खाइण सां खाधो उहो साॻियो हूंदो पर प्रसाद बणिजी वेंदो आहे। छाकाणि त असांजो शुभ ऐं शुद्ध वाइब्रेशन्स उन में वेंदियूं, असांजे दिमाग़ खे शांति मिलंदी आहे। ऐं उहो खाधो असांखे हक़ीक़त में इलाज थी लॻाईंदो आहे। हक़ीक़त में खाधो जेको असां सम्झंदा आहियूं उहो खाइण न आहे, हक़ीक़त में उहो टॉनिक आहे। हक़ीक़त में उहा दवा आहे। भई जॾहिं असांजो दिमाग़ कमज़ोर थींदो आहे, असांखे ज़रूरत पवंदी आहे, बुख लॻंदी आहे, त पोइ अगरि असां उहो सही खाधो खाईंदा आहियूं त असांखे एनर्जी मिलंदी आहे ऐं असां सही थी वेंदा आहियूं। खाधो माना खाइण न आहे, हक़ीक़त में उहो इलाज आहे असांजी बीमारी जो, थकावट जो, असांजी कमज़ोरी जो। जेकॾहिं खाधे खे असां इलाज करे खाईंदासीं त पोइ असां सेहतमंद रहंदासीं। पर कोई इंसान बीमार हुजे, अगर उनखे बीमारी आहे, उनखे दवा खाइणी आहे, जेतिरो डॉक्टर डोज चवंदो, वज़न चवंदो, अगर ओतिरी दवा खाईंदो तो सेहत सही हूंदी, बहितर थींदो, जल्दी ठीक थी वेंदो। पर कोई चवे मां जल्दी ठीक थिया ऐं हिकदमि उनखे पीअण या हिकु चम्मच ऐं चवे जल्दी ठीक थिया, पूरी शीशी पी छॾे त पोइ छा थींदो? जेकॾहिं उनखे हिकु गोरी खाइणी आहे ऐं सॼो पतो खाई छॾे त पोइ छा थींदो? सही थींदो या कुझु ॿियो थी वेंदो? जॾहिं बि इलाज डोज़ खां घटि खाइबो आहे तॾहिं बि घटि लॻंदो आहे। जेकॾहिं डोज़ खां वधीक खाइबो आहे तॾहिं बि बीमारी वधाईंदो आहे, तकलीफ़ वधाईंदो आहे। साॻे नमूने असांजो खाधो असांजी सिहत जो इलाज आहे। जेतिरी असांखे ज़रूरत आहे, जहिड़ी ज़रूरत आहे खाधे जी, अगर वो सही नमूने ओतिरो खाईंदासीं त असां हेल्दी, सेहतमंद ऐं बहितर रहंदासीं। पर जेकॾहिं चवंदासीं कि खाइण लाइ खाई वठूं पोइ थींदो, त पोइ दुख, बीमारियूं, कष्ट खां सवाइ ॿियो कुझु बि न मिलंदो आहे।
अॼु असां ॾिसंदासीं जेके बीमारियूं आहिनि उहे खाइण खां वधीक ज्यादा खाइण यानी ओवर ईटिंग जे करे माण्हू खे लॻंदो आहे हे बि खाई वेठा हे बि खायां हे बि खायां असांखे जहिड़ी बीमारी हूंदी उहा दवा वठणी पवंदी असां मेडिकल स्टोर ते वञूं बीमारी जे हिकु हे बि दवा ॾे हे बि ॾे हे बि ॾे मतिलबु पोइ कुझु थिए अॻु में खाई छॾां ऐं सॼे स्टोर खे खाई छॾूं पोइ सम्झो छा थींदो पंहिंजी मर्ज़ी सां दवायूं खाई करे खाइण शुरू करे छॾूं छा थींदो पंहिंजी मर्ज़ी सां जेको अचो दवा गोरी इंजेक्शन वरता वञूं छा थींदो ऐं उहो साफ़ दवा न हूंदी पर हक़ीक़त में रिएक्शन ज़ाहिर हूंदो जेके वधीक दवायूं ॿियूं ॿियनि बीमारियूं जूं खाईंदासीं उहे नुक़सानकार हूंदियूं तंहिंजे करे कुदरत जेको खाधो असांखे ॾिनो आहे उहो हक़ीक़त में टॉनिक ॾिनो आहे भई जेका ज़रूरत आहे उहो खायो जेतिरी ज़रूरत आहे उहो खायो जंहिं वक़्तु जंहिंजी ज़रूरत आहे उहा चीज़ खायो तंहिंजे करे खाधो इलाज आहे खाधो कोई इहो न आहे त खाई वठूं जेतिरी ज़रूरत आहे ओतिरो ॻाल्हायो जिते ज़रूरत आहे उते ॻाल्हायो जहिड़ो ॻाल्हाइणो आहे ओतिरो ॻाल्हायो मथो ॾारींदासीं थींदो कुझु न कोन ऐं उन घणे ॻाल्हाइण या लफ़्ज़नि जे करे ई हक़ीक़त में घारो मुआशिरो समाज सभु कुझु ख़तमु थियल